अरे आए शिकारी शियन जो अमी चोटा साड़ो तेल पंजो आए शिकारी शियन जो अमी चोटा साड़ो तेल पंजो असा सा कंदव तेरी मेरी निकिरी दव मथे दी तेरी आए शिकारी शियन जो अमी चोटा साड़ो तेल पंजो आए शिकारी शियन जो अमी चोटा साड़ो तेल पंजो असा सा कंदव तेरी मेरी निकिरी दव मथे दी तेरी आए शिकारी शियन जो अमी चोटा साड़ो तेल पंजो आए शिकारी शियन जो अमी चोटा साड़ो तेल पंजो शियन सामो शियई दीदा गिदड़ ठलियूं नारियूं पिया कंदा गिदड़ ठलियूं नारियूं पिया कंदा खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था। वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858। शियन सामो शिय पिया दीदा ठलियूं गिदड़ पिया नारियूं कंदा ठलियूं गिदड़ पिया नारियूं कंदा अरे वेही न वक्त विञायो पंहिंजो तव्हां चोथा साड़ो तेल पंहिंजो आए शिकारी शियन जो अमी चोथा साड़ो तेल पंहिंजो दुर्गे में जेका गाले कंदाऊं गाले पंजी जपो धणी थींदाऊं गाले पंजी जपो धणी थींदाऊं खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था। वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858। दुर्गे में जेका गाले